सिंध हाई कोर्ट सखर बेंच ग्रेड 1 खां 4 ताईं नौकरियूं न मिलण खिलाफ़ गॾियल दरख़्वास्तनि ते ॿुधणी ऐं जवाब दाख़िल न थियण करे 22 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। इन हवाले सां वधीक अपडेट वठूं था इनायत भट्टी खां। इनायत, छा वधीक अपडेट आहे? हाँ जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच में ग्रेड पहिरें खां 4 ताईं नौकरियूं न मिलण खिलाफ़ गॾियल दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी आहे ऐं ॿुधणीअ दौरान जवाब दाख़िल न थियण ते 22 अक्टूबर ताईं मुलतवी कई वई। सरकारी धुर पारां कमेंट्स दाख़िल न करण ते अदालत कावड़ जो इज़हार कंदे ईंदड़ ॿुधणीअ ताईं लाॻापियल धुरनि खे लाज़मी तौर जवाब दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में ॿ रुकनी बेंच जंहिंमें जस्टिस ज़ुल्फ़कार अली सांगी ऐं जस्टिस रियाज़त अली साहिड़ केस जी ॿुधणी कई। अदालत डिप्टी कमिश्नर ऐं उन्हनि जे नुमाइंदनि खां वधीक वज़ाहत तलब कंदे केस मुलतवी कंदे 22 अक्टूबर ते करे छॾियो आहे ऐं अदालत में दरख़्वास्त गुज़ार उम्मीदवारनि ऐं सरकारी धुरनि जा वकील जिन में रुख़सार अहमद जुणेजो, मोहम्मद अयूब वसाण ऐं फ़कीर अख्तर अबड़ो, ज़फ़र अली शाह, बदरुद्दीन मेमण, शिराज फज़ल ऐं डिप्टी कमिश्नर जा नुमाइंदा पेश थिया हुआ। ग्रेड 1 खां 4 ताईं उम्मीदवारनि खां नौकरियूं न मिलण खिलाफ़ धार दरख़्वास्तूं दाख़िल करायूं वयूं हुयूं। वकील रुख़सार अहमद जुणेजो चयो त सुप्रीम कोर्ट पिणु ग्रेड 1 खां 4 ताईं मुलाज़िमनि खे नौकरी ॾियण बाबति केस वापसि सिंध हाई कोर्ट ॾांहुं मोकिले छॾियो आहे। 2 महीननि अंदरि फ़ैसिलो करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। उन मौक़े ते वकील मोहम्मद वसाण जो चवणु हो त डिप्टी कमिश्नर ऐं लाॻापियल खातनि जा ऑफिसर अदालत में जवाब दाख़िल करण बदिरां बार बार मुहलत वठी रहिया आहिनि, जंहिं सबबि उम्मीदवारनि सां नाइंसाफ़ी आहे। जी इनायत, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट ॾियण जे लाइ।